डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख्तियार अब्बासी MATV में तव्हांखे मां ख़ुशि आमदीद थो चवां। कुझु ॾींहंनि खां वठी बरसाति जो सिलसिलो जेको आहे उहो तमामु घणो तेज़ीअ सां जारी आहे ऐं अञा बि आहे त शायदि कुझु ॾींहंनि में वरी हिकिड़ो ॿियो स्पेल अचे पियो ऐं उहो बि पंहिंजो उन सां बि घणी तबाही ईंदी। सॼी दुनिया में बरसाति हिकु रहमत आहे। सिंध ऐं पाकिस्तान में बि बरसाति हिकु रहमत आहे, पर हुक्मराननि जी नाअहली ऐं हुक्मराननि जी बैड गवर्नेंस जे करे उहा जेका रहमत आहे उहा असांजे लाइ ज़हमत बणिजी थी वञे। असुलु ॻाल्हि हीअ आहे त जेकी बि नुक़सानु थियो आहे, जेकी बि नुक़सानु थिए थो उहो थिए थो ग़रीब माण्हुनि जो, छो त कचा घर ग़रीबनि जा आहिनि ऐं कचूं जॻहूं ग़रीबनि जूं आहिनि ऐं ग़रीब वीचारा जेके आहिनि उहे खुले आसमान ते वेठा आहिनि। ख़ासि करे बलोचिस्तान ऐं सिंध जे जेके ॿारहाड़ीअ जा इलाइक़ा आहिनि उन में तमामु घणी जेका आहे सा तबाही आई आहे। उन में कचूं जेके आहिनि जॻहूं उहे किरी पियूं आहिनि। मां अॼु जेका तव्हां सां ॻाल्हि शेयर कयां थो उहा हीअ थो कयां त पाकिस्तान ते जेका घणे में घणी जेका आहे मीडिया उहा आहे उर्दू, जंहिंखे क़ौमी मीडिया था चवनि। मां उनखे नामिनिहाद क़ौमी मीडिया थो चवां, छो त क़ौमी मीडिया उहा हूंदी आहे जेका समूरनि ॿोलियुनि ऐं समूरनि क़ौमुनि जी तर्जुमानी करे। पर असांजी जेका उर्दू मीडिया आहे उहा सिर्फ़ु हिकु नस्ल परस्त आहे, तहज़ब परस्त आहे। उहा सिर्फ़ु कराचीअ जी नुमाइंदगी करे थी, उहा सिर्फ़ु इस्लामाबाद ऐं लाहौर जी नुमाइंदगी करे थी। उन जे नज़र में जेको पाकिस्तान जो 22 करोड़ अवाम आहे उहो सिर्फ़ु कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद जो आहे। बाक़ी जेको बि पाकिस्तान जो अवाम आहे उहो उन्हनि जे नज़र में न आहे। सिंध जी ॿारहाड़ी त उन्हनि खे कॾहिं बि नज़र में ई कान थी अचे। इहे जेकी बि तव्हांजा जेकी बि उर्दू चैनल आहिनि जेके नामिनिहाद उन्हनि ते उहे ख़बरूं कोन थियूं अचनि। अॼु तव्हां हीउ सुठो थियो आहे जो सोशल मीडिया अची वई आहे, उन करे काफ़ी वीडियोज़ जेको आहे सो अहिड़ी थियूं अचनि। तव्हां ॾिसंदव त के ॿचिड़ा पाणीअ में रुड़ंदा था वतनि, के ॿारड़ा, के मर्द, के औरतूं। एॾी त तबाही अची वई आहे ख़ासि करे बलोचिस्तान में ऐं सिंध जे ॿारहाड़ियुनि में जो तव्हां तसवुर बि नथा करे सघो। अच्छा, उन सां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके हुक्मरान आहिनि, मां हुक्मरान मौजूदा जेके हुक्मरान वेठा आहिनि हिन गवर्नमेंट जे इक़्तिदार ते, मां रुॻो उन्हनि जी ॻाल्हि कोन थो कयां। हुक्मराननि में उहे बि जेके 3.5 साल अॻु में बि जन PTI बि, PTI पाकिस्तान मुस्लिम लीग, नवाज़ पीपुल्स पार्टी ऐं उन सां गॾु ॿिया इतिहादी जेकी बि आहिनि, मतिलबु जेको अशराफिया जेके आहिनि हिन मुल्क ते जेके असांजे मथां 75 साल खां वठी हुकूमत कनि था, उन्हनि खे अवाम जे दर्दनि जो को बि अहसासु कोन्हे को, छो त उहे अवाम मंझां आहिनि ई कोन। उन्हनि ज़िंदगी में कॾहिं ॾुख ॾिठा ई कोन्हनि, उन्हनि ज़िंदगी में कॾहिं बुख ॾिठी कान्हे का, उन्हनि ज़िंदगी में कॾहिं पंहिंजो ईअं पंहिंजा ॿार पाणीअ में लुड़ंदे ॾिठा ई कोन्हनि। तंहिंजे करे उन्हनि खे